नादिम मशाइक वेझो हथियारबंद सखर मुल्तान मोटरवे तां ॿिनि ॼणनि खे अगवा करे विया आहिनि। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर जगदीश कुमार। जी जगदीश, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। मशाक शहर जो कारोबारी शख़्स रोशनाबाद जो रहवासी लियाकत अली आरई पंजाब जे इलाइक़े पाक पतन पंहिंजे नाने जे वफ़ात बाद तस्दीक लाइ वेंदे ॿ ॼणा इमरान खान आरई ऐं उमर फारूक आरई सादिकाबाद वटां M5 मोटरवे वटां हथियारबंद हथां अगवा थी विया आहिनि। मगवी नौजवान जो वालिद लियाकत अली आरई पंहिंजे बयान में ॿुधायो त मां पंहिंजे फैमिली सां गॾु मशा खां पाक पतन वञी रहियुसि त रोड ब्लॉक लॻो पियो हो। अचानक फायरिंग शुरू थी वई। फौरी तौर ते धाड़ेलनि असांखे यरगमाल करे असांखे बीहारे छॾियो। मूं सां गॾु मुंहिंजी घरवारी ऐं पुट ऐं भाउ मौजूदु हुआ। मुंहिंजे पुट ऐं भाउ इमरान अली आरई ऐं उमर फारूक आरई खे पाण सां गॾु वठी विया, जंहिंजो अञा ताईं को कस पतो न आहे। असां जो हुकूमत सिंध खां मुतालबो आहे त मुंहिंजे पुट ऐं भाउ खे फौरी तौर आज़ादु करायो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। जी जगदीश, तव्हांजी महिरबानी।